मालिक तुझी कुदरत जो अजीब दस्तूर कैसा जाने गजया त कैसा है दूर हर माण्हू हुआ मजबूर ख्याल न आई चवे इन कलाम ला सलीम भाई जी खास फरमाइशा इम्तियाज अली कपरी अकरम अली कपरी फरमाइशा ऐं ॿियनि दोस्तनि जी अमजद फुलवारी फरमाइशा हैदराबाद खां ऐं ॿियनि दोस्तनि जी ऐं एजाज़ ली फरमाइशा ऐं वधीक फरमाइशा आरिफ स्टूडियो वारे जी फरमाइशा ए मालिक तूं जी दुनिया में को रूंदो